दरिया खान मरी भरिसां ॻोठ बोदलो ॾाहिरी में तशद्दुद करे बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम नींगरी ज़ैनब बीबी धी सैयद नूर मोहम्मद शाह जे क़त्ल जो केस संदसि चाचे सैयद फरहान अली शाह जी फरियाद ते जवाबदार सैयद सबब अली शाह ऐं ॿिनि अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दरिया खान मरी थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। क़त्ल केस में फरियादी पारां मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो आहे त जवाबदार सबब अली शाह मुंहिंजो भेणवियो थे, जेको घरू अणबणत सबब मूंसां ऐं मुंहिंजे भाउ सैयद नूर मोहम्मद शाह सां नाराज़ थियो हुयो ऐं जवाबदार असांखे नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾींदो हुयो त अव्हांखे नुक़सान रसाईंदसि ऐं जवाबदार सबब अली शाह साथियुनि सां गॾिजी मुंहिंजी भाइटी ज़ैनब बीबी खे क़त्ल जे इरादे सां अग़वा करे उन ते तशद्दुद करे मारे छॾियो, जॾहिं त दरिया खान मरी पुलिस बर वक़्त कार्रवाई कंदे मुख्य जवाबदार सैयद सबब अली शाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।